वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे नालनि जी सफ़ाई ऐं क़ुर्बानी जे जानवरनि जी बक़ायात खे खणण वारे अमल जो जाइज़ो वरितो आहे। सिंध में तूफ़ानी बरसातनि जी गति खां पोइ बरसाती नालनि जी सफ़ाई वारो कमु शुरू कयो वियो आहे। FW पारां हेवी मशीनरी जे ज़रिए गुजर नाले समेत ॿियनि बरसाती नालनि जी सफ़ाई कई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदे गुजर नाले समेत शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाती नालनि जी सफ़ाई वारे कम जो जाइज़ो वरितो। मुराद अली शाह शहर जे दौरे दौरान DMCs जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो। वज़ीर आला सिंध कयूमाबाद ऐं सेंट्रल ज़िले जी ईदगाह ग्राउंड में क़ुर्बानी जे जानवरनि जी बक़ायात खे जमा करण वारे हंध जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह महमूदाबाद औरंगी टाउन ऐं हैदरी समेत ॿियनि हंधनि ते बरसाती नालनि जी सफ़ाई वारे कम जो जाइज़ो वरितो। मुराद अली शाह नांगिन चौरंगी ऐं लियाकताबाद वारनि बरसात मुतासिर इलाइक़नि जो बि दौरो कयो, जिते इलाइक़े वासियुनि वॾे वज़ीर खे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। वज़ीर आला सिंध इलाइक़े वासियुनि खे समूरा मसइला हल करण लाइ ख़ातिरी कंदे इंतिज़ामिया जे अमलदारनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी ऐं मुर्तज़ा वहाब समेत ॿियनि लाॻापियल खातनि जा अमलदार बि मौजूदु हुआ। चेयरमैन DMCA सेंट्रल रेहान हाशमी जे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे बरसाती नालनि जी सफ़ाई बाबति ब्रीफिंग ॾिनी वई।